निशाह आहे न असबाब जी रब खे परवाह आहे। खुदा पाक बेशक ओए बिना पीउ जे ईसा पैदा कयाई ऐं उनखे अञा ताईं ज़िंदह रखियाई। बिना पीउ जे ईसा पैदा कयाई ऐं उनखे अञा ताईं ज़िंदह रखियाई। हा ताक़त इहा रखंदो अल्लाह आहे न असबाब जी रब खे परवाह आहे। खुदा पाक बेशक शहनशाह आहे न असबाब जी रब खे परवाह आहे। ओए बिना पुल जे मूसा कीअं पार थी वियो ऐं फिरऔन लश्कर सां गॾोगार थी वियो। मूसा अलैहिस्सलाम सां साथी फिरऔन जे ज़ुल्म खां वठी निकिता, अॻियों दरियाव अची वियो। मूसा अलैहिस्सलाम खे साथियुनि चयोसीं हाणे त मरी वियासीं, अॻियों पुल कोन्हे ॿेड़ी कोन्हे, पोयों फिरऔन वारनि खे ख़बर पई उहे डोड़ाईंदा था अचनि घोड़ा, हाणे काॾे वञो। मूसा अलैहिस्सलाम थोरो परेशान थी करे रब जे आॾो अर्ज़ु कयो त मुंहिंजा रब हाणे अल्लाह से फरमाइस या लठ हणो दरिया खे। बस मूसा अलैहिस्सलाम लठ ई 12 रस्ता थी पिया, इहे रस्तनि में क्रॉस करे विया। पोयों फिरऔन वारा जो आया, फिरऔन अना रब्बुकुमुल आला जी दावा चवंदो मां रब आहियां वॾो। पोयों अचो फिरऔन वारा बीह रहिया ते दरिया में रस्ता आहे, अहिड़े नमूने सां पाणी हीअं बीठो आहे, इहो छा आहे? चऊं त कुझु का अटकल आहे, का चालाकी, को जादूअ जो को असर आहे, थोरो तवजो कजो तवजो कजो। ओए होए रिवायत में ईंदो आहे त अल्लाह ताला फ़रिश्ते खे मोकिलियो डुबरेड़ीअ घोड़ीअ ते, इहे मेरड़ा लटड़ा फ़क़ीराणे बेस में इहो डुबरेड़ी घोड़ी अचे करे उतो लाथई। हुननि जो ॾिठो फ़क़ीर माण्हू हितां वञे थो, चइबो त रस्ता आहिनि, बसि हली पिया विच पाणी में आया। अल्लाह ताला पाणी को हुकुम फरमायो मिली वञ, पाणी मिली वियो। फिरऔन ॾिठो त हाणे कोन बचंदुमि, दाहूं कई त हाणे मां मूसा जे रब ते ईमान थो आणे। अल्लाह से फरमायो त हाणे तुवारो ईमान क़बूल कोन्हे। अॼु मां मौलाना मंज़ूर अहमद मेंगल साहब जी थोड़ी क्लिप ॿुधी। मौलाना फरमायो त पाण खे रब पियो सराए, पर मौलाना हिकिड़ी अजीब ॻाल्हि कई। मौलाना अजीब ॻाल्हि कई आहे त चई इहो फिरऔन जेको हरामी हितां जो हुयो, काथों जो बलोचिस्तान जे इलाइक़े जो, काथों जो खुज़दार ऐं कलाक इन जो विच वारे इलाइक़े खे नालो मौलाना खणे थो, इन इलाइक़े जो फिरऔन हुयो, वो हरामी जो फिरऔन। कि अल्लाह ताला उन सां एॾो हशर कयो जो 300 साल घणा 300 साल इहो पाणीअ में ॿुॾो पियो, न मच्छीअ खाधुसि, न कछुअ खाधुसि, न कंहिं ॿिए बला खाधुसि। जीअं जो तीअं अल्लाह साईं फरमाए तो तोखे ईअं कंदुसि, तूं पाण खे रब पियो चए न। 300 सालनि खां पोइ अल्लाह ताला वरी पाणी में ज़ाहिर कयो। अब आहे लाश जो हाणे ईंदा आहिनि त 2-3 ॾींहंनि में अलाए किथों जो किथे थी वेंदो आहे, छा मामिलो थी वेंदो आहे, कीअं बदबू थी वेंदी आहे। अल्लाह ताला पंहिंजे कुदरत सां 300 साल फिरऔन खे पाणीअ में ॿोड़े रखियो, वरी कॾहिं उहा लाश अञा ताईं पई आहे मिस्र जे अजाइब खाने में। जीअं हुयो माण्हू उअं ई पियो आहे, चिबरो उअं ई पियो आहे, पाण खे अलाह पियो सराए। अल्लाह ताला चयोसि तोखे इबरत बणाईंदुसि जहान जे लाइ, अञा ताईं पियो आहे। ऐं उनजो डॉक्टर इलाज कंदा आहिनि, उनजी खल बि ताज़ी आहे, खल बि ताज़ी अथसि, वार बि अथसि, अञा हथ उहो बिल्कुलु उअं ई जीअं आहे उअं ई पियो आहे। दवाऊं हणी करे उनखे रखियो वेठा आहिनि। इहो केसि ताईं हलंदो? अलाह कंदो क़यामत ताईं इन जो हरामीअ जे लाइ इबरत हूंदी माण्हुनि खे त इहो उहो अथव जेको पाण खे रब सॾाईंदो। चई त बिना पुल जे, मां अल्लाह जी कुदरत तो तव्हांखे ॿुधायां, बिना पुल जे मूसा कीअं पार थी वियो ऐं फिरऔन लश्कर सां गॾोगार थी वियो। बणियो कंहिं लाइ गुलज़ार आड़ा आहे न असबाब जी रब खे परवाह आहे। ओए मिठे मीर मुरसल खे रब हो घुरायो, करे पल में साईं वॾा सैरायो। सॼी राति बि न, अधु राति बि न, चोथों हिसो राति जो बि न, राति जे थोरे हिसे में अल्लाह ताला इमामुल अंबिया खे सैर कराए। मौलाना अब्दुल गफूर साहब अमांखे ॿुधायो पे न, इमामुल अंबिया राति जे थोरे हिसे में वेठा हो। हाँ
मांखे यादि अची वियो हज़रत साईं हादी बख़्श रहमतुल्लाह अलैह